अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम उलमाए किराम हाज़रीन जमात, 14 मुहर्रम उल हराम जी रात 1442 हिजरी अवाजे न गोठ मखण माशी लगे अब्दुल्लो माशी में शुहदा इस्लाम जे उन्वान सां ही अजीम शान दीनी इज्तिमा मुनक़िद थियो आहे। अल्लाह पाक समूरन जी हाज़री कबूल फरमाए। वडन बुजुर्गन आलिमन सालिहन जे मौजूदगी में कुछ गालायण मुनासिब तो कोने, पर बुजुर्गन के हुक्म की तामील कंदे जलसे की अहमियत के सामू रखंदे कुछ मारूज़ात अर्ज करना है। उम्मीद है तो तवी दिल से बुधंदा। जागो पिया। दुनिया के अंदर इंसान जडे मेहनत कंदो आहे तदे उनके नतीजो मिलंदो। जमीन जो टुकड़ो आहे, बाग जो टुकड़ो आहे, सब्जी जो बारो आ, मानू पानी वराईंदा आहिनि, हर खाईंदा आहिनि, बिज पोखींदा आहिनि। के फसल गर्मीअ में आहिनि, के फसल सर्दीअ में आहिनि। कॾहिं पाणीअ जो वारो ॾींहं जो मिलंदो आहे, कॾहिं राति जो। मां अवां खां पुछां थो, इंसान मेहनत कंदो आहे या न? बाबा ॻाल्हायो सही। अहिड़ी तरह सां मज़दूर असांजे पासे ताज़ो खजन जी मुंदई ऐं सिज भी नेज़े बराबर हुयो। खोड़ मजदूर पैसा छॾे भॼी विया। एतरी वॾी गर्मीअ जे बावजूद माण्हू कम में पंहिंजे वापार कारोबार के अॻिते करण जे लाइ ॾींहुं ऐं राति मेहनत कनि पिया। सबब इहो आहे जो मेहनत थींदी त नतीजो ईंदो। तो मां अॼु अवां खां पुछां थो, एॾो वॾो दीन ऐं क़ुरान ऐं इस्लाम इहो मुफ़्त में आयो आहे? चओ तकलीफ़ुनि सां। असां ऐं तव्हां जन्नत जी उम्मीद पिया रखूं त अल्लाह जन्नत ॾे, उहा जन्नत मुफ़्त में मिलंदी। तकलीफ़ूं ईंदियूं, इम्तिहान ईंदा, आज़माइशूं ईंदियूं। निंड निंड में खट उडरी जन्नत में पुजे, ईअं थींदो? के आहिनि जेके माण्हुनि खे डटा ॾियनि था, छाजी निमाज़ ॾाढियूं, बस थोड़ो ईअं चकरड़ो ॾेई वेंदा कयो, जन्नत जी त तव्हां फिक्र ई न कयो। इहो डटनि जो हिकिड़ो ग्रुप आहे। अल्लाह तो असांखे शुक्र कयूं जो अहिड़नि कूड़नि खां बचाए छॾियो। तकलीफ़ूं ईंदियूं, आज़माइशूं ईंदियूं। कुरान तो फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुसि वस्समरात व बश्शिर साबिरीन। इम्तिहानन जो सिलसिलो को नओं नाहे, ही पुराणो सिलसिलो आ। नबियन सगोरन पैगंबरन जेके अल्लाह जा प्यारे में प्यारा बाना हा, उन्हनि के भी तकलीफ़ूं आयूं। कुरान तो फरमाए फयक़तुलून नबिय्यीन बिग़ैर हक़। उन्हनि जे वाइज़ ऐं तकरीर के माण्हुनि ॿुधो त कोन, पर मोट में पंहिंजे नबियन के क़त्ल करे छॾियऊं। छा में लिखियल आहे? चओ सही।
हे वरी 1.5 किले जो प्यालो पी ठूठी जेडी सुल्फी हणी ऐं चवंदो पीऊं था चरस घुमूं था अर्श वरी जो ॾिस त साॻो सिरनि जे बठे में आहे चरस सां अर्श घुमे ऐं मुंहिंजा अल्लाह हिदायत ॾे आमीन। अॼु असां गॾु थिया आहियूं दुआ हिदायत जी कंदासीं कंहिंखे पिटींदासीं कोन पर अर्ज़ करणो आहे त अहिड़नि माण्हुनि खां पासो कयो हिन क़ुरान जे कढ लॻो। अल्लाह से फरमायो मां आज़माईंदुमि तव्हांखे कॾहिं माण्हू भव ॾींदव कॾहिं माण्हू ड्रिजारींदा तव्हांखे त जे हिन जलसे में वियऊ हिन मार्च में वियऊ हिन रैलीअ में वियऊ त हीअं जो हीअं थी वेंदो। कॾहिं तव्हांखे माण्हू चवंदा तव्हांजो अन्न पाणी बंदि कंदासीं दग बंदि कंदासीं तव्हांजे बच्चनि खे अंदरि जेल में विझराईंदासीं। क़ुरान थो फरमाए इहा नई ॻाल्हि न आहे इहा पुराणी ॻाल्हि आहे। मोमिन मुसलमान कलमे पढ़ंदड़ नालो ई उन जो आहे जंहिंखे तकलीफ़ूं इम्तिहान ॾाज में मिलिया आहिनि त वरी असांखे सब्र बि चओ रब करीम ॾाज में ॾिनो आहे। ॻाल्हाईंदा हलो मूंखां पोइ ॿियो कोई ख़तीब कोन्हे न वरी मूंखे ई का तकड़ आहे। घर ज़रूर मोटंदुमि पर वाइज़ तकड़ो न थींदो साथ ॾींदव न। अल्लाह तव्हांखे बरकत करे के दोस्त उबासी त मूंखे बि अचे पई त मां तव्हांखे कीअं मयार ॾियां। इहे इंसान सां शयूं लागू आहिनि पर हे जो मुसलसल जुमेरात जा ऐलान थिया आहिनि न त तव्हां हाव न लाहियो। अल्लाह तव्हांखे सलामत रखे आमीन चओ ॾाढा। इन्हनि सोचो हो कमीननि त असां 8 किला 7 किला हेॾां होॾां करे काथों दर दीन जा बंदि कंदासीं पर असांजे बुज़ुर्गनि इन्हनि खे सम्झो हो पहिरें ॾींहुं सम्झो था न पर असांखे हुयो सब्र करणो त सॼो नज़ुलो केरींदा मौलवियुनि जे मथां तंहिंजे करे छॾ मंडे के वारीअ में आख़िर त दंग कंदो न। हाणे ख़लको थी पई वापारी होॾां थिया दुकानदार होॾां थिया ॿिया होॾां थिया बाबा हाणे असीं कोन वेहंदासीं। जॾहिं हाणे दुनिया सॼी थी पई आहे त मौलवियुनि खे तुंहिंजो पीउ बि न रोके सघंदो। क़ुरान अॼु बि पढ़बो क़ुरान सुभाणे बि पढ़बो तो क़यामत जे सुबुह ताईं हलंदो। बाक़ी रहियो इहो त इहा मासी किरोना इहा काॾे वई इहा हाली वई पेकनि ॾे। अहिड़ा आहे छा क़ुरानी आहिनि जेके पंहिंजे सिंध में आहिनि खाऊ बि वागू आहिनि वागू आया आहिनि हाणे मींहं में हे पहिरियों वागू हुया खाऊ बि वागू आहिनि पिनी 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 हंधु कयो अथऊं वरी हाणे मींहुं आयो आहे त वरी पिननि था त असांखे मदद जो हे माल अॻियूं काॾे कयो फिरी फिरी असां मुलनि जे मदरसनि वटि त तव्हां कीअं था मदरसा हलायो ख़ुदा तव्हांजो पाड़ां पटे तव्हां कीअं मुल्क खाधो आहे। तालीम जो हाल इहो थी साईं जो 6 वारा 7 में 7 वारा 8 में हाणे बुल हणंदो निकिरंदो वञे। असां करी मदरसनि में चयो त 7 सिपारे वारा 8 में 9 वारा 10 सालसा वारा राबिया में राबिया वारा काम असां करी ऐलान कयो। हे असुल इल्म न असांजा इम्तिहान पिया हलनि हे टपा ऐं ठेंगा अंग्रेज़ीअ में आहिनि ठग हूअं देर सां ख्वार थियनि अल्लाह महल सां करे छॾियो। क़ुरान सां अवां असांखे साथ ॾियणो आहे ऐं क़ुरान जी तालीम इल्म क़यामत जे सुबुह ताईं हलंदो। थोरियूं घणियूं तकलीफ़ूं गर्मियूं सर्दियूं क़ुरान थो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत। क़ुरान भी तो चवे अल्लाह पाक फरमायो छा तव्हीं गुमान था कयो त असीं ईअं जन्नत में वेंदासीं। जन्नत ईअं न मिलंदी तव्हांखे ॾुख ईंदा तकलीफ़ूं ईंदियूं पर सभु चओ रब जी मदद कंहिंसां आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं निकिता पंहिंजा साथी वठी ख़बर तॾहिं पई जो दरिया अॻियां अची वियो वरी हुन खे बि ख़बर पई त निकिता था वञनि उन बि कढ सामान
ऐं गाॾियूं ऐं पंहिंजा घोड़ा कढिया पाण बि हली पियो पोयूं फिरौन अॻियां दरिया त साथियुनि अर्ज़ु कयो साईं हाणे त ॻाल्हि चढ़ी वई अॻियां पाणी आहे जंहिंखे पुल बि न आहे पोयां फिरौन आहे त हज़रत मूसा जेको जवाबु ॾिनो उहो शामिल लिखियलु आहे हज़रत मूसा चयो मां जो तव्हां सां वेठो आहियां जागो था ईअं चई क़ुरान तो फरमाए काल कल्ला हे कीअं था कूड़णनि ॿधा असां वारा जली पीर गणती कई थी मां जो वेठो होॾे नबी आहे अल्लाह जो पैगंबर कलीमुल्लाह साथियुनि चयोसीं अॻियां पाणी आहे पोयां फिरौन जे घोड़नि जी दज़ पई नज़र अचे हज़रत मूसा फरमायो त असां सां अल्लाह गॾु आहे केरु ईअं न चई त मां मूसा नबी जो आहियां अवां फिक्र ई न कयो दरिया जे हुन पर पहुचाईंदोमांव फरमाई काल कल्ला इन मग़िय रब्बी सयहदीन छा में लिखियल आहे असां छा ॾिठो आहे दुनिया हले कंहिंजे करे थी इन क़ुरान जे करे त मां नौजवाननि खे अर्ज़ु रखंदुमि खोड़ साईं पढ़िया लिखिया माण्हू बुंड असांजे पाड़े में खैरपुर ज़िलो वेझो लॻंदो आहे उते हिकिड़ो ॻोठ आहे उते हिकिड़ो बुंड आहे पुराणो बबुर जो उहो खुतो पियो आहे उन ते तवी रुमाल पोतियूं ऐं तव्हां इहे गॾु ॻणे न सघंदव धागा ॿधा पिया आहिनि बिल्कुलु बुंड आहे ॾेखारिजे थो पियो पर ख़ल्क कुतिर पई थिए क़ुरान जी त ख़ुदा हिदायत ॾियनि ईअं नथा चऊं पाड़ पटिजनि ईअं त ईअं जूं ख़ल्क गेलियूं चनि आहे त हुकूमत असां त मिड़े हीअ वाट ये सॼो जेको मुल्क में मांधण मतल आहे न आहिनि बि नेकूं कॾहिं कॾहिं मायुनि जूं नेकियूं वॾियूं आहिनि रमज़ान में मानियूं पचाइणो इंतज़ाम करणो घर जा कपिड़ा धोइणु ॿार परचाइणु ॿुहारियूं ॾियणु अमल बि वॾा अथनि पर चंडियुनि खे मांधण बि वॾो मतल इहो भंडण न हुजे न नी भंडण त हिन सां हिसाब ई न थिए पर पिट पारातो गार अल्लाह कंदो नांग ते पेर पवंदी खैरी न मोटंदे इहे लफ़्ज़ चई सॼो मुल्क बाहि करे छॾियो ख़ैर अल्लाह हिदायत ॾे आमीन त चओ मिटियूं माइटियूं टुटियूं पयूं आहिनि न्याणियूं जवान वेठियूं आहिनि परणा मरणा बंदि इहो बि रंधणो मायुनि जो रधल आहे हे त वीचारो तयार आहे सूफ़ी मीकाइल जहिड़ो हे त वीचारो तयार आहे पर होॾे मारियल आहे ईअं जीअं कुकड़ मेल जो मारियल ॾंद छिके बीह रहंदो जी तूं चवे मितेरे जी मां तोसां कॾहिं मां न कई आहे मौलवियुनि सां मिड़े हथ खणी ईंदो आहे बाक़ी तोसां त कलीमुल्लाह चवे थो त असां सां रब गॾु आहे तव्हां बि चओ असां सां आहियूं फ़क़ीर ग़रीब मिस्कीन जमायत अल्लाह जे नाले वठण वारी जमायत माण्हू टोकूं पिया कनि दुनिया खिले पई मस्किरियूं पिया कनि अखियूं पिया भञनि तव्हां पंहिंजे हरकत में हूंदव पर असां हिन क़ुरान ऐं रब जे रज़ा ते राज़ी आहियूं जेसी ते ज़िंदगी आहे जो हिन क़ुरान जी ख़िदमत कंदासीं चओ साईं रस्मा रवाज ख़तम कयो आहे नई रस्मा आयूं आहिनि टे टे रंग सगन जा सगा हिन बाह में ॿधा पिया आहिनि छो ॿधो थी ससु ॿधो आहे सुभाणे जो इहा ससु तोखे ट्रैक्टर ॿधे त हाणे सगा ॿधणो आम थी वियो आहे तमामु आम वरी नई डिज़ाइन जा कपिड़ा वरी सैलून ते ॾाढी कूड़ाइण जूं डिज़ाइनियूं कहिड़ी रखंदे कहिड़ी कूड़ाईंदे हे सभु दीन सां मज़ाक ऐं करण वारा वाणिया न आहिनि न ॾेढ माड़े चा इहो कलमूं पढ़ी करे मुस्लमान सॾाइण वारा अॼु जे हिन जलसे में अहद कयो
पोड़ा जवान जेसी ते आवाज वने पियो कलमे पढ़ंदड़ मुंहिंजी अम्मा न्याणियूं तव्हां जी त इज्जत रब करीम वॾी कई आहे न ॾिनई मस्जिद जी तकलीफ़ न ॾिनई जमायत नमाज़ जी तकलीफ़ न ॾिनई तव्हांखे जंग जिहाद जी तकलीफ़ वेठियूं घर में अल्लाह अल्लाह कयो सभु सवाब मुफ़्त में माइन के त अल्लाह वॾा मौक़ा ॾिना छड़ो तव्हां घर में वेठी हुजो ठारे खाओ त तव्हांखे ये जमायत जा तरावीहनि जा तव्हांखे जंग जिहाद जा ये सभु सवाब मुफ़्त में मिलंदा ये कलम सभु मर्दनि ते लागू आहिनि पर तव्हीं घरनि में वेही कंहिंजो नालो वठो चौड़ा जा कुरान पाक में अल्लाह पाक नबी पाक जे प्यारनि बीबियुनि असांजे अमड़नि खे फरमायो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा पैगंबर जूं घरवारियूं उम्मत जूं अमड़ियूं आयो पर पंहिंजे घरनि में रही करे मां अल्लाह जो ज़िक्र कयो ऐं मुंहिंजो क़ुरान पढ़ो छा पढ़ो असांजे शादियुनि में त जेके लाॾा सेरा ऐं रस्मूं आहिनि न उन रस्मुनि खे त साईं शैतान ॾिसी बि महीनू मोकल ते हलियो वेंदो आहे काथे तारीख़ बदिजे न घोट जी तुहर जी या शादीअ जी न त शैतान छुटी वठंदो आहे त हाली मुंहिंजी जाइ वालार जी वेंदी से ख़िदमत करण वारा अची विया सुम्हूं ई न नी साईं छतुनि ते डेगियूं रखियूं आहिनि छतुनि ते माण्हुनि खे चेल सां बजियूं पयूं आहिनि 100 अमड़ियूं हलनि पयूं अॻियां ॿ ॾाॾियूं कुराड़ियूं टिकिण ते खयूं पयूं हलनि जेका छबी बि न खणंदियूं आहिनि उहे अध मण जी डेग पयूं खणनि इन काणे फिथे अंधे मंडे छोरे जे लाइ अहिड़ा पयूं तारीफ़ में सेरा चवंदियूं ॼण मलाइको आहे अॼु तव्हां अहद कयो त शादियुनि में क़ुरान पढ़ंदासीं जंहिंजी हले थी उहो दिलि में चवे जंहिंजी नथी हले उहो हथ न खणजाए सदको वञा असां मुलनि जा थी गुज़ार तूं अल्लाह से सभिनी ते राज़ी थे आमीन चओ सही कुरान तो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत छा तव्हीं गुमान था कयो त असांखे ईअं जन्नत मिलंदी जन्नत ईअं न मिलंदी मुंहिंजा अज़ीज़ो कलमे पढ़ंदड़ मुसलमानो नज़र कयो मुंहिंजे महबूब पैगंबर करीम ताजदार ख़त्मे नबुवत जे मथां त मुंहिंजे सोणे खे तकलीफ़ूं आयूं या न अॼु असां शहीदनि जे यादि में गॾु थी ऐं जलसो पिया कयूं पहिरीं नज़र पैगंबर करीम जे ज़िंदगीअ ते कयो त साईं जन कॾहिं हिजरत में कॾहिं साईं जन जबल सोर ते कॾहिं मुंहिंजो महबूब ताइफ़ में पत्थरनि जे मींहं में क़ुरान पिया पढ़नि कॾहिं महबूब उहद में पंहिंजे चाचे जो 11 टुकड़ा थियल लाश पंहिंजे चादर में पिया ॿधनि इहे तकलीफ़ूं हुयूं की न कोन असां दुआ था कयूं अल्लाह इन कुरान जी दीन जी तू गैबी मदद फरमाए चओ सही असीं इम्तिहान सहण जहिड़ा आज़माइश सहण जहिड़ा कोन्हियूं पर हिकु शइ ज़रूरी आहे उहा कहिड़ी त मुस्लमान ज़हनी तौर तयार ज़रूर हुजे अल्लाह न करे जेकर ये ज़ालिम हथ सिधो कनि क़ुरान ऐं दीन जे त चओ असां बि चुप करे वेहण वारा कोन्हियूं इन क़ुरान तो बच्चा ॿार जान माल चओ सभु कुर्बान आहे की न कोन आहिनि खोड़ माण्हू खटियूं था वञनि बाज़ी ॾिसण में त ॾाढ़ी बि कोन्हे पटको बि कोन्हे पर जाल जो चढ़ी थी अचे पई त धकु ई हिकु हयूं ऐं जन्नत जी टिकेट वरिती हाजी माणिक मरऊं चवंदो शर त जॾहिं मां इनखे कादियानीअ खे जनम रसीद कयो ऐं जेल खैरपुर में आयुमि हिकु राति अहिड़ी वांदी न हुई जंहिंमें नबी साईं जी ज़ियारत न थी सदको जेको जेलर हो सैयद उनखे बि ज़ियारत थी त मुंहिंजो महिमान आयो थी इन जी पारत कमाल हो सही इश्क हो पैगंबर सां अल्लाह तव्हां असांखे बि नसीब करे चवे तो ॾाढा उमरा कया हज कया
वज़ीफ़ा पढ़िया नमाज़ूं पढ़ियूं सिक हूंदी ही त कॾहिं महबूब जी ज़ियारत थे पर हीअ ख़बर नहीं त को हेॾो सवलो अमल आहे बसि उन अमल में अल्लाह राज़ी थी पियो परची पियो असां त तव्हांखे अर्ज़ु पिया कयूं त दीन सां नबी पाक सां क़ुरान सां खैस न कयो ॿियो मुल्क खुटो अथव छा खाई सकाण जो मुल्क ॿियो खुटो अथव हिक ॿिए जा पटका लायो ऐं हूअं बि लाइनि था इमरान जो हुन जे पटके में तो हुन जो हुन में वरी ॿ टे अहिड़ा धारिया अथऊं हे शेख रशीद ये तो सभु भौंकड़ियूं कुथियूं वञनि ज़ालां जूं पादर दॿे न त बि ॻाल्हाइनि असां मौलाना हे था अरे बाबा तव्हांजी ये भौंका उते घर ताईं पूरियूं आहिनि हिते जन जे मथनि ते अल्लाह नबूवत पैगंबर जे वारिस हुजण जी पग रखी आहे इहा दुनिया हेॾे होॾे न करे सघे तव्हां नौजवान कलमे पढ़ंदड़ पैगंबर जी उम्मत पंहिंजे चेहरे ते नबी पाक जी सुन्नत पंहिंजे मथे ते पैगंबर जी सुन्नत पंहिंजे शादियुनि में ग़मनि में मिठे मुहम्मद जो तरीक़ो हाणे जो हाणे चालू कयो त धारियुनि ते बि असर पवंदो त रसूल जो उम्मती आहे असां पंहिंजे पेर ते कुआड़ो आयो व्याज में वाणियुनि खे मारे वियाऊं हो पिया वठन सव ते के 10 रुपया त 30 रुपयनि जो बुक रखियो वेठो अब ये कोन ॾींदो मैं आहियूं पाण में भाइर ॾाढंग हिकिड़ो आहे पर मां भी पैसा आखिर रखिया आहिनि त मिटी त न आहिनि करणा न ॿियो कमु थींदो मूंखां न ॿिए कम जहिड़ो आहियां हे वेठे जो धंधो आहे या जो आहे कोन्हे मुल्क में हिते न हूंदो नेकनि जो इलाइक़ो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन चो एडो वडो हराम असांजे गिचीअ में पइजी वियो आहे जो जिंदू ई नथी छुटे पई ओ बिचे खां वठी भाण यूरिया वेंदे लापारे थ्रेशर ओ वेंदे कारखाने ताईं असां सां व्याज गंढियो पियो आहे पोइ वरी छा चवंदो मोल साहब घर में हिकु बीमारी बि छॾे ई नथी बीमारियूं काॾो ईंदियूं जॾहिं पाण बीमारी खणी ऐं घर में आंदी आहे हाणे हिन क़ुरान खे खोलियो त बीमारियुनि जी ख़ुदा पाड़ पटे तकलीफ़ूं इम्तिहान ईंदा पैगंबर करीम पाक ते उन जे सहाबा ते तकलीफ़ूं आयूं एतिरियूं वॾियूं जो क़ुरान तो फरमाए चवन पिया मता नसरुल्लाह कॾहिं मदद ईंदी अल्लाह जी ऐं समूरा चओ त मदद अल्लाह जी अची वई बदर जो मैदान तव्हीं ॾिठो हूंदो जेके विया आहिनि अॼु बि उहो मैदान बदर ॿुधाए थो त हिते रब जी मदद आई 313 घणा चओ मदद कई हिते कोन ॾिठव तव्हांजे पाड़ेसरी मुल्क में 2 टे वीचारा पटकनि वारा होॾो 30 मुल्क गॾियल हा जन खे कहिड़ा हथियार हा नालो बि नथो खणिजी सघिजे पर विया ईअं जो दरिया बि तीक करे छॾियो हे पेट्रोल पंप जेको आयो आहे इहो पंप ट्रम्प इनखे कारण मुंझाए छॾियो आहे उहे जेके सियाफ़ा में न उन्हनि हिनखे एॾो मुंझायो आहे जो हाणे राति जो निंड पियो आहे त बि इहे ख्वाब में अचनि था पिया अचनि था पिया अल्लाह कंदो हिनजी पाड़ पटबी हे टोलो ई हिकिड़ो आहे सॼो टोलो हिकिड़ो आहे इन्हनि जो पाड़ हिकिड़ी जॻह ते आहे इंशाअल्लाह ख़तम थींदा आमीन हिते करबला जे शहीदन वारो कुरान पढ़बो जेको मज़लूम मुझे मुर्शिद हुसैन करबला में पढ़ियो असां सैयदन आले रसूल पैगंबर जे प्यारी औलाद जा उन जे कदमन जे जुतीअ जे मिट्टीअ जे दज़ जा नौकरूं असां देवबंदिन जो अकीदो आ सारी दुनिया जे आलिमन वलियन बुजुर्गन सालिहन जा सजदा हिकड़े पासे मुझे मुर्शिद रहबर हुसैन जो सजदो करबला वारो मथे आ चो असां जो अकीदो हे नमाज हे रोज़ो हे सजदा सब उन्हनि जी मिलियल अमानत आ तव्हीं ॿुधायो हे सामान सैयदन जो आ न चओ सही असां मुल्ला ते ड्यूटी पिया ॾियूं
असीं त उन क़ुरान खे खणी ऐं दर दर ते पहुचायूं पिया पर जॾहिं पेर खणंदो त इहो क़ुरान तव्हांखे मदीने में मिठे मुहम्मद जे घर में मिलंदो जिते रसूल जे चइनि न्याणियुनि जन में साइण अम्मा फातिमा रंड काहींदे मानी पचाईंदे घर जे कमकार कंदे इहो क़ुरान पढ़ियो ॿुधंदे ॿुधंदे बच्चा 7-8 सालनि जी उमिरि में इन क़ुरान खे सीने में जगह ॾेई छॾियो अॼु त खोड़ तालिब वेठा आहिनि आलिम जंहिंजे सीननि में क़ुरान इहो क़ुरान 1442 हिजरी अॼु 14 मुहर्रम ते तव्हांजे इन ॻोठ में पढ़ियो पियो वञे मां अवां खां पुछां थो इन क़ुरान जी हिफ़ाज़त कई रब पर तकलीफ़ूं आयूं कि न कोन हज़रत सुमैया जहिड़ी अम्मा न्याणी शहीद थी उन सां गॾु पैगंबर जा 70 उहे क़ुरान जा कारी जंहिंजे सीननि में क़ुरान हो उन्हनि पंहिंजूं जानियूं ॾिनियूं धोखे सां मुनाफ़िकनि रस्ते में शहीद कयो जंहिंजे सीननि में क़ुरान हो अॼु बि क़ुरान आहे कि न कोन सदियूं गुज़री वयूं साल गुज़री विया इहो क़ुरान पढ़जे पियो नंढा वॾा पढ़नि पिया अमड़ियूं न्याणियूं पढ़नि पियूं क़यामत जे ताईं इहो क़ुरान हलंदो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून रब तो फरमाए नाज़िल भी असां कयो आ हिफाज़त भी असां जे ज़िम्मे आ पर मां सलाम तो कया करबला जे मज़लूमन मासूमन शहीदन के जल पंहिंजी जान ॾिनी जल पंहिंजा बच्चा ॾिना अॼु असां हिन घर खां निकिरी छड़ो रोड ताईं वञूं था तॾहिं बि घर यादि तो अचे पियो पर जे 10-12 ॾींहं निकिरी वञे त फोन कन तो न लाहींदो ओ नंढड़ो बि ख़ुशि आहे हा न सही ऐं ॿिया जेके नंढड़े जा आहिनि उहे बि वेझा वेझा मां समझी विया उतां पियो पुछंदो ॿियो बेड़े ख़ैर आहे असांखे मस्जिद में बि भींडियूं यादि आहिनि असीं मस्जिद में बि जेकॾहिं ॿाहिरों को सॾु कंदो न त नमाज़ में बि चवंदो माना मां अचां थो घंटी थी वॼे त उनखे बि ओके थो करे मोबाइल भी सिफ़त मुसले ते खोलियूं वेठो आहे असांखे त इन क़ुरान ऐं दीन ऐं नमाज़ जे करे मुंहिंजा प्यारा घर छॾणो बि ॾुखियो आहे पर जन हज़ारे किलोमीटर पंध करे करबला जे धरतीअ ते इन दीन जे करे जंग जोटी असां उन सैयदन ऐं अहल बैतन खे सलाम था कयूं रब उन जे दर्जन खे बुलंद करे आमीन शहादत बंदि कान्हे शहादत जो दरवाजो गेट खुली पई आ दर नबूवत जो बंद आ शहादत जो बंद कोने नौजवानो कुरान तो फरमाए मैं युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन पर दुआ ये गुरु तरफ बई अखियूं चओ सही हिकड़ा उहे शहीद आहिनि जेके महबूब जे मस्जिद नबवी जे मुसले ते हिकड़ो वो शहीद आ जंहिंजे खून जा वर्क कतरा कुरान जे वर्कन ते किरिया हिकड़ो उहो शहीद आ जंहिंजी मुंडी पैगंबर जे कदमन में आ जंहिंजो साह उते पियो निकिरे उन शहीदन ते नज़र कयो जंजू कब्रूं जन्नतुल बकिया में हिन उन शहीदन ते नज़र कयो मौलाना जन पैगंबर खां पोइ वतन छॾे करे पैगंबर जो दीन दुनिया जे कुंड कुर्श में पहुचायो अॼु तव्हां असांखे ज़िक्र अज़कार हे गादियूं हे क़ुरान जा जलसा ऐं वाइज़ शहीदन जे कुर्बानीनि जे करे मिलिया आहिनि हिकिड़ो कमरो घर जो ठाहे त बि रग रग सूर थी करे हिकड़ी जगह ठाराए न 12 महीना चंदो ई न ॾींदो ॻोठ जे मस्जिद में ख़बर नथी मां जाइ ठाराई आहे सच ॿुधायो आहे न संत संत सूरत करे छड़ो हिकड़ी जगह ठाराई पर जे वरी छोकिरे जी नौकरी मिलेसि न पोइ त अञा मथे पर जे वरी पाड़े में को जरेब ज़मीन जो विकामियो ऐं उन ते वाकु ॾिनई 8, 10, 15, 20 लखनि ताईं बि छॾींदुमि कोन अबा छॾींदे न त होॾो वठण वारो तुंहिंजो भाउ वामड़े कयर आहे अधो वरी केरु थींदो आहे असां वटि रत जा रिश्ता बि विड़िया पिया आहिनि
खून जा रिश्ता उन्हनि जो भी हाल इहो आहे। असीं दुआ था घुरूं रब अमुन जी फिज़ा नसीब करे। पीउ जे जनाज़े में साईं पुट ॿाहिरि निकितो पियो वञे, पर हाणे त मां हिकिड़ो जनाज़ो पढ़ायो त मां पोइते ॾिठुमि त उन शख़्स जा भाइर ॿ टे नज़र न आया। उहो नंढो भाउ वॾा भाउ। पोइ आस्ते हिकिड़े खां पुछियुमि मां जो फलाणा फलाणा कोन्हनि के आहिनि घर, पर भाउ जे जनाज़े निमाज़ में कोन आया छो त ही पाण में थोरो मुंहं थुला हुयनि। छा ते विड़िया हा? मस्जिद अक्सा ते कश्मीर विड़िया छा ते आहे? विड़िया इन ते पहिरियों ॿार विड़िया हूंदा, पोइ अधियूं विड़ियूं हूंदियूं, पोइ वरी हे विड़िया हूंदा। हण जो भितर त तारो होॾे त नकु होॾे त ॾंद होॾे त नक में टाका पिया लॻनि, ईअं चीरियो पियो आहे ॼण वाङण नेराने। हिते त न आहे नी वाङण। हा छो था कयो? मां को भरी वठंदोमांव छा? अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, रब बरकत करे। फ़ज़ुल में आहे इहा रिज़िक़ जिक न कोन्हे। हेॾे केॾो वाक़ियो करबला जो कीस थी वियो, अल्लाह शल ज़ालिमनि खे तबाह करे। आमीन चो ॾाढा सलाम आहे साईं वारनि जे सब्र ऐं इस्तिक़ामत खे। ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे आलिमनि सालिहनि ऐं बुज़ुर्गनि जी क़यामत त हिफ़ाज़त फरमाए। समूरा आमीन चओ। कुरान दो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत। अञा जो कुरान खोलींदो सोलंगी माशी बिरादरी जा नौजवानो, इन इलाके जा आयल कलमे पढ़ंदड़ मुसलमानो, तो फिरौन जे बंगले में रहण वारी हजरत आसिया जेका बादशाहज़ादी ही, महलन जी मालिक हुई, जंहिंखे सवे नौकरियाणियूं सवे कपड़नि जा जोड़ा हा, मथे का पेरनि ताईं सोना ज़ेवर हा। हा अम्मा आसिया तो जो ईमान हो एडो वडो ईमान हो जो रब कुरान पाक में लिखी छॾियो। हुई त औरत। अॼु असांखे को छड़ो चाहे पापा ऐं को सिगरेटड़ो थो ॾे न त बि 2 ॾींहं उन जा नारा था हणो। हाय हाय छा ॾिनई तोखे? कल्ह चांहि पीआरी उन चांहि त तोखे ज़हर चाढ़ी आहे। जेको तोखे 2 घड़ियूं मानी खाराए तू उन जा थोरा पियो गाए, जेको तोखे 2 ढुक पाणीअ जा पीआरे तू उन जा थोरा पियो गाए। सदको वञा अमड़ आसिया, तुझे ईमान जे मथों सॼी उम्र उन शख़्स वटि रही, पर थोरो ऐं शुक्र रब जो मञई ऐं चई त तू रब कोन्हे, रब उहा जेको मूसा जो रब आहे। तव्हां बि चओ रब उहा जेको, उहो रब आहे जेको मिठे मुहम्मद जो रब आहे। अॼु त सही फिरकनि जूं बि जिन्सां आयूं आहिनि। तव्हां हिन में ॾिठो हूंदो 2-3 महीना अॻु वीडियो ते, इहो असांजे इलाइक़े में थियो। लाश सां गॾु साज़ यकतारा चपड़ियूं। असांजे मदरसे खां 1.5 किलोमीटर पोइते क़ौम जो नालो मां नथो वठां, हमरा मरियो, उन जे लाश सां गॾु 2 रागिन जा टोला। पोइ हेॾे बि को थियो हो बेट कुझु ॾींहंनि खां पोइ, पर पहिरियों वाक़ियो इहो असांजे पाड़े में थियो। उन सां माण्हू रोअनि पिया त यार हेड़ो हशर न ॾिठोसीं, लाश सां गॾु राग। यकतारा चपड़ियूं वॼाईंदा ऐं झुमरियूं हणंदा पिया अचनि। हाणे हिते असां मुल्हनि जो वाइज़ ॿुधंदो ख़ल्क़ वञी करे काथे बीठी आहे। दुआ कयो त रब सम्झ ॾे। जंहिं कब्रिस्तान में मां जलसो रखाईंदो आहियां, अरोड़ जे लॻे नूर शाह, इन कब्रिस्तान में हिकिड़े मवालीअ खे पूरियूं। 3 ॾींहं ते मवालिन सॼे तालके जा मवाली गॾु करे उन जे कब्र ते अची करे महफ़िल कई ऐं महफ़िल इहा कयूं जो भंग ड्रव ते पी पोयों अधु मण खन मथों हारियऊंसीं। ऐं ज़िमेदारीअ सां तो चवां स्पीकर ते स्टेज हे भरजन पिया वीडियो। जेका क़ौम अॼु पंहिंजे पाण खे इन हाल में बीहारे पई, असीं क़ुरान जे वाइज़ जे ज़रिए तव्हांखे अॻुवाट होशियार था कयूं त पाण खे संभालियो, पंहिंजे बच्चनि खे बि संभालियो। नौजवान असांजा रांदियुनि में रूंदियुनि में झुमरियुनि में गेमियूं अची वयूं। वरी ॿी अलाए कहिड़ी चंडरी रांदि आहे, ख़ुदा तो हलाए पियो। अगरि ॻोठ चयूं त नौजवान हिकिड़ो 12 बजे रड़ियूं पियो करे राति जो, अवा बंदूक खणी आ, अवा बंदूक पिणस के बंदूक कोन्हे, सुंडो खणी आयो। जॾहिं केर थी के कोई कोन्हे, हिन में अलाए छा आहे। हुन में
पोइ उन पिणस जेका उनखे गार ॾिनी सिंधीअ में उहा ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांव। अड़े छा आहे त हिन में अलाए छा आहे, उन में के बंदूकाऊं झेड़ो हो अलाए चाहो, लख रुपया माण्हुनि जा तबाह पिया थियनि। इहे असां पाण पंहिंजे छोकिरनि खे वठी ॾिनियूं आहिनि त वञी करे रूह विंदुर कयो। हाणे इहे जेके विंदुर कंदा इहे सुभाणे तुंहिंजे पेरनि खे ज़ोर ॾींदा। जॾहिं बुखार आई ऐं घटि खट ते सुम्हे इहे तुंहिंजे गोॾनि खे कुल्हनि खे ज़ोर ॾींदा, चवंदा अलाह से हाणे अबे खे महल सां घुराए। हा सही, टिकी फोटो न आहे, दवा न आहे, पुराड़ा पुराड़ियूं वीचारियूं भरण पयूं, मायूं चूंडा पयूं कनि, लाबारा पयूं कनि, वीचारियूं गुड पयूं कनि फसल जूं। हे सुबुह खां वठी होटल ते ईअं चंडो वेठो आहे, ओबासी पियो ॾे ॼण मट तो ढकणी लथी आहे, 16 मखियूं अंदरि वञनि तुंहिंजो उथे मर घर रे बच्चा तुंहिंजा वेठा आहिनि इंतज़ार में। आहे बीमारी कान्हे, को हुते वेठो आहे, को हुते वेठो आहे, राति जो मोटंदा आहियूं जलसनि तो देरि सां, मां पंहिंजे इलाइक़े जी पियो ॿुधायां, को हुते वेठो आहे, को हुते वेठो आहे। अड़े बाबा ख़ुदा पकड़ियो अथव छा? अॼु इरादो कयो त निमाज़ पढ़ंदासीं, नंढा वॾा इरादो कयो, मां पंहिंजे भाउ जो मथो न खणाईंदो आहियां, इरादो मज़बूत कयो त निमाज़ पढ़ंदासीं। छड़ो जुमे जी कंजई जमायत सां या वाटर ते कुरान दो फरमाए वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना। एडी वडी मिल्कियत, एडा वडा माल, एडा वडा सामान घर में, पुछे ज़ुलहज जी कुर्बानी कई, चईसे 3 सालनि खां वठी कर्ज़ लथो ई न आहे, कुर्बानी जहिड़ो मां न हुयो। हिक हिक खे मोबाइल 50,000 जी, पर कुर्बानी न आहे। मूंखां त ईद ते हिकिड़े पुछो, मां जाॾे पढ़ाईंदो आहियां, चई साईं हिकिड़ो मसइलो आहे। मां जो कहिड़ो? चई गुरबत आहे साईं ॾाढी, फार्मी मुर्गी उज़ई कयां। जो बिस्मिल्लाह करे सीर ॾेस, पोइ सॼो ॻोठ चढ़जोसि जन्नत में। हा हो त खणंदो ढोर हिकिड़े भातीअ खे, ॻोठ खे उॾारींदी। दुआ कयो त रब सम्झ ॾे, आमीन त चओ। असांजी दुनिया दौलत माल सॼो तबाह थी चुको आहे। हे आलम, हे वाइज़, हे जलसा। अॼु जे जलसे में दोस्तनि ॾिनो हूंदो ख़ैर में, ॻोठाणनि पाड़े वारनि, अलाह तव्हांजे रिज़्क़ में बरकत करे, यार आमीन त चओ। हे जेके जलसा है वाइज़ है मदरसा ओड़े पाड़े में हे दुआउनि जा दर खुलिया आहिनि, इन्हनि जे करे अल्लाह पाक असां ते राज़ी आहे ऐं रब बरकतूं कंदो, रब धारियनि जे मोहताजी खां बचाए। अमड़ आसिया कंहिंखां दुआ घुरी, तवजो हेॾे कयो, लिखियल छा में आहे? हुई त बादशाह आज़ादी, का शइ खुटल को नहीं, हर नेमत घर में हुई, पर ईमान नसीब थियो। उलमा लिखियो आहे मौलाना हज़रत आसिया के ईमान कीअं मिलियो? न वाइज़ न तकरीर न जलसा, औरत ही घर में वेठी हुई भी बादशाह जी ज़ाल, इनके कलमो कीअं नसीब थियो? बुजुर्गन लिखियो त हज़रत मूसा जी जेका इज्जत कई, नंढड़े हूंदे सीने सां लगाए चुमियूं ॾेई खीरा थन जा इंतजाम कई, रब राज़ी थियुसि त हिन मुंहिंजे नबीअ जी ख़िदमत कई आहे, मां इनखे जहन्नम में न विझंदुसि, इनखे बिश्त ॾींदुसि। केरु राज़ी थियो? पोइ जे तव्हां नबीअ जे वारिसनि आलमनि सां मुहबत कंदो त मरउ मन हब, क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदो, जिनखे क़ुरान सीननि में आहे, तव्हां बि उन्हनि सां गॾु हूंदो। बुरी सोबत खां बचो, बुरी यारीअ खां बचो, ग़लत तालुक़ात खां बचो, अल्लाह जे क़ुरान ॾे वेझो अचो। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। अब वाखो चढ़ो तो वने या सफ़ा मोकलायो ईंदा ईंदा। हिकिड़ो मौलवी आहे, दिलि न घबरायो, मिंट था करे वेठो अभी शबी, बस दुआ जे मां वेझो ईंदो तो वञा पियो, कलाक में अची वेंदासीं वेझा। अल्लाह सभिनी ते राज़ी थिए, आमीन चोसे। मस अहिड़ा मौक़िया अल्लाह पाक नसीब कया आहिनि, रब हमेशह असांखे अहिड़ा मौक़िया नसीब करे। ॾाइण त कढ लॻी पिया हा त इहो क़ुरान जा आवाज़ बंदि थियनि, पर क़ुरान बंदि न थींदो साईं। हिन ॾिठो त पंहिंजा जेके मांधण हुयनि उनखे खोले करे ऐं शुरू थी विया। पोइ क़ुरान वारनि खे केरु रोकींदो? हे त सच हक़ जो किताब आहे। हिन दफ़े नबी साईं जे साहबा ते बि ॾाढो भौंकिया आहिनि। अल्लाह हिन जूं ज़ुबाना कढे पाड़ूं, आमीन त चओ।
रब जी रब बेनियाज़ आहे साईं। ये माण्हू जेके एॾे वॾनि में हथ था विझनि, अल्लाह साईं जी ज़ात बेपरवाह हुआ, मता ख़ुदा जो कहर अची वञेव ऐं नस्ल बि तव्हांजा सड़ी वञनि। सचनि सां वेहो, सचनि सां उथो, सचनि सां कचहरी कयो, छो त इन अल्लाह वारनि जे वेहण जे करे सालियनि सां अॼु तव्हां आया हो कंहिंजे करे, ऐं तव्हीं हेठि वेठा हो। मां किन खे सुञाणा किन खे न, सभिनी खे रब इज़त ॾिनी आहे। को बनी बारो का नौकिरड़ी के नौजवान बच्चन जहिड़ा जेके कॾहिं मिटीअ ते छबड़ीअ ते न वेठा हूंदा, तव्हीं राति जे घड़नि में ठरला रातियूं आहिनि, थोरी फूक थी हले त थधिड़ी हवा थी लॻे, निंडड़ी कयो आहे, तव्हांखे केरु जाॻाए आहे, पर तव्हीं अची करे वेठा हो। ख़ल्क़ पई अचे रस्तनि सां कंहिंजे करे। मानीअ जा बग़ैर साईं घर बि मिलंदा आहिनि, वरी हलंदासीं त बि अलाह कंदो रखी हूंदी। हिते तव्हांजो अचणु हिन क़ुरान जे करे आहे। पोइ रब जो ही क़ुरान शाहिदी ॾे, क़यामत में त बेड़ा पार थींदा या। रागनि ते न वेंदा कयो, फिल्मनि ते न वेंदा कयो, होटलनि ते वञी करे टीवियुनि ते इंडिया जा फिल्म गाना न ॾिसंदा कयो, औरतुनि न्याणियुनि जी झुमरियूं ऐं उन्हनि जूं डांसियूं न ॾिसंदा कयो। इहो शान मुस्लमान जो न आहे, इहो शान महबूब जे उम्मत जो न आहे। तव्हांजो शान इहो आहे जेको रब महबूब खे चयो, उतलु मा ऊहिय इलैका मिनल किताब वाक़िमिस सलाह। मुंहिंजा महबूब तिलावत कर क़ुरान जी, जेको मां अल्लाह तोॾे वही कयो आहे क़ुरान, ऐं नमाज़ पढ़ जेका मां रब तो महबूब खे सुखड़ी ॾिनी आहे। जॾहिं नबी साईं खे पियो रब चवे त क़ुरान पढ़, नमाज़ पढ़, त उम्मत छा करे? साईं चओ उम्मत बि दुरूद शरीफ पढ़ो। आवाज़ ढुको आहे त भरेस, गिलास खाली थी वियो। इहो खाली त असां वारो वाइज़ पूरो, इन जो नारो हलंदो पियो त हेॾो बि नारो हलंदो। सफ़ा जॾहिं सम्झो त हाणे हथनि खां ॻाल्हि वञे थी त पोइ हरू भरू चइजो साईं खपी वियो। तुंहिंजी दुआ घुरूं महिल सां अल्लाह से तव्हांजो वेहणु अचणु क़बूल फरमाए। हज़रत अमड़ आसिया कंहिंखे सॼो लिखियल छा में आहे? न कई बादशाहीअ जी परवाह, न कई बंगलनि जी परवाह, न कई महलनि जी परवाह, पंहिंजे रब खे सॼई। उहा दुआ क़ुरान पाक में लिखी पई आहे। फरमाई वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नत, इंदक बैतन फिल। ए घोटकीअ जा बंगला मीरपुर जा, तुझे खखर कराचीअ जा जन्नत सां न पहुचनि। हिननि बंगलनि ऐं महलनि में माण्हुनि जो साह थो बुसाटिजे। जन्नत जे बंगलनि ऐं महलनि जी जेका रब दरो दीवार रखियूं आहिनि, उन में बि हिकु सिर सोन जी आहे, हिकु सिर चांदीअ जी आहे, गारो मुश्क अंबर जो आहे, 4 नहरूं आहिनि, 70 हूरूं आहिनि। हिते त सुभाणे अहिड़ी करे आहे जो आदल पियो ॿुधिजे आहे, पर लॻे थो त धकियल हूं है न साईं। धकियल माण्हू मजबूर हूंदो आहे, मता भुल में आमीन चवां क़बूल थी वञे। ऐं मुंहिंजा अल्लाह तो सभिनी ते रहम फरमा। हज़रत आसिया कंहिंखां दुआ घुरी, ऐं दुआ बि हिकु नंबर घुरियईं, अल्लाह से घर ॾे, हे बंगलो, हे महल, हे सोन छॾ में, घर ॾे जन्नत में। तव्हां बि दुआ घुरो, अल्लाह से छा ॾे? चओ जा ऐं को मरी वेंदो आहे त दुआ छा घुरंदा आहियूं? अल्लाह मरहूम खे छा ॾे? ट्रैक्टर, चुंगची, छा ॾेसि रब? उहा जन्नत त हिन क़ुरान में मस्जिद में मौजूद आहे। चवेसि मस्जिद ॾे हल, गोॾनि में सूर आहे, ब्लड प्रेशर बि आहे, शुगर बि चढ़ियल आहे। हाणे जो सीरे जो मोकारो कई, सेविन जा 2 दॿा हयई, इते तोखे शुगर कोन आई। ऐं मस्जिद में 100 घर जे ॻोठ जी आबादीअ में हिकु सिफ़ बि मस्जिद में न थिए त पोइ मुस्लमान जे जीअण जो कहिड़ो ज़रूर आहे? हे बाईपास ते आदलपुर को हीअं घोटकीअ खां मां अॼु बि आयुमि या हूअं बि ईंदो आहियां, होॾऊं होटल हेॾऊं होटल, हेॾा वॾा मूड़ा पिया आहिनि 8 फुटनि जा, ईअं माण्हू वेठा आहिनि, चवंदव त को लॾी आया आहिनि। ख़ुदा जो कंदव
मुझे हिकिड़े कंदरनि में होटल वारे चयो साईं मां बेंचा खणी हीअं मथे कयां थो त बि नथा उथनि किरी वरी वेहनि था आख़िर चई जॾहिं मां रत थींदो आहियां त पोइ हिकिड़ी ॿी कारवाई कंदो आहियां पोइ चई मां थोरी मिस कॉल ॾींदो आहियां उतो क़ुर पाण पटे घर वञो जेल अथव छा 1 बजे 12 ताईं वेठणो तव्हां ॿुधायो इहा के सुलझल माण्हू जी निशानी आहे माण्हू हरू वेठो हुजे ॿार घर में महिल सां इशा जी निमाज़ पढ़ी ऐं भातियुनि सां बच्चनि सां पई रहो वरी फजर जी निमाज़ ते हाणे 1 बजे ते वेहण जे करे सुबुह जी निमाज़ हली थी वञे सुबुह जा 9-10 पिया थियनि कुकड़ बांगा पिया ॾियनि गॾ हिंगा पिया कनि हे गोगरो पियो हणे जो ट्रैक्टर थो हले हर में लोटो पाणीअ जो हारेसि किणकी किणकी वरी वेहाणे ते 2 मिंट तरसी चएसि चांहि तयार आहे ईअं चई हलियो वञ न थिए त मां ॿधल आहे ये माण्हूअ जी निंड नंढा ॿार बि उथिया पिया आहिनि पखी परंदा उहे बि वीचारा उथिया आहिनि ही अञा सुम्हियो पियो आहे छो चइसि देरि सुम्हंदो आहे देरि उथंदो आहे सभिनी आलमनि खां पुछो ए आलमनि जो इलाइक़ो आहे मां त हिननि जी जुती बि न सुम्हां इहा आदत चङी आहे देरि सुम्हणु ऐं देरि उथणु चङी आदत अॼु मां अवां में उमेद थो कयां ख़ासि करे नौजवान बच्चनि जहिड़ा हो इन चंटीअ मां जिंदू छॾायो किरोना हूअ घटि अथव हीअ किरोना वॾी मोबाइल हाणे हिकिड़े छोरे नंढे छोरे पीउ खे मथे तो चढ़ी वियो अड़े साह तो निकिरे पिया छोरा ख़ुदा जी मार पोइ लहो त सही जे लहंदो न वाइदो कर त मूंखे 10-11 ताईं मोबाइल वठी ॾींदे हुन चयोसि मां हाज़िर चवां थो वरी छोरे जे भारत में वॾी हुकूमत बि अची वई सम्झो था न हिकिड़ो पुटु थी ख़ुदा पाणा पटई इनखे बि न ॾींदे काॾे बाहि ॾींदे जा पैसा मस्जिद लाइ चवेसि त के 500 रुपया ॾे सीमेंट जी बोरी ॾे त अहिड़ा तारा कंदो ॼण मिर्गी थी अथसि अब आई न मस्जिद ॾे न हलंदा कयो 12 महीना कमु थो हले तोखे वॾी कस थी लॻे उहे बि त जवान जल पंहिंजा बच्चा ॾिना जल पंहिंजूं जानियूं ॾिनियूं कंहिंजे नाले में चओ साईं अल्लाह जे नाले में रब जे राह में मुझे पैगंबर करीम जे सहाबा पंहिंजा वतन छॾिया क़ुरान तो फरमाए वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु पहिरियों नंबर नेकीअ में अगराई कंदड़ महाजिर ॿिए नंबर में अंसार महाजिर मके खां मदीने आया मदीने जा अंसार जन पंहिंजा माल जानियूं ऐं बाग ज़मीना ॾिनियूं पछाड़ीअ घर जा सामान थाम बि खणी आया से अधो अधु करे विरायो अधु इन्हनि खे ॾियो त अधु असां इहे थी उहे जवान जन खां रब राज़ी आहे उहे रब खां राज़ी आहिनि शामिल लिखियल आहे अल्लाह तो असांखे उन्हनि जो सचो गुलाम करे ए मस्जिदियूं मदरसा जलसा वाइज़ को गरीब मिस्कीन पाड़े में को बीमार इहे मुसीबत खां बचण जा दर थी पहिरियों इलाज इहो कर त रब तू असांजो शिफा टारे अल्लाह शल रहम करे आमीन चो अॼु ॾिसो था बीमारियूं अहिड़ियूं जंहिंजो नालो ई न ॿुधोसीं अजीब क़िस्म जूं हाणे इहा किरोना जो नालो ॿुधो इहो ज़ुकाम ऐं खंघि लेस इहो त पाण खे 12 महीना आहे थोड़ो सण बुखार त लेस अची वियो खंघि सां उन खंघि जी उन सां यारी आहे पकोड़ो तरियल बरियल हाणे ठोक ॾेई छॾेसि त 2 ॾींहंनि खां पोइ अहिड़ो खंघंदे जो मोआ बि कब्रुनि में शिरक भरींदा हाणे हिनखे नालो मटियो अथऊं सम्झो था न आहे गॾो पर उनखे झुल विधी अथऊं डांत जी आहे गॾो पर झुल डांत जी झट खां पोइ जॾहिं गॾो हिंगंदो त सभु चवंदा हाणे त गॾो हो हाँ पे माण्हुनि जो फाटे नक बंदि हथ बंदि चीचा परे 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 जो ख़ैरता है अलाह हे गरीब वेचारा छड़ियो पानी पिया पियन लाबारा थ्रेशर भी इन मुंद मोया साईं जॾहिं इहा बीमारी हले पई तव्हां खां मां पुछां थो थ्रेशर जी दज़ वॾी हूंदी आहे की न ख़ासि करे माण्हू थ्रेशर जो मुंहुं बि रोड ॾे कंदा आहिनि छो त हवा जो रुख रोड ॾे आहे
भली माण्हुनि जूं जंगा भॼन पर हे चवंदो मूं हेॾे करे रोट ॾे 3 किलोमीटर 4 ताईं दज़ वेंदी आहे ग़रीब कमु कनि पिया न ज़ुकाम न खंघियूं न लेस न का बि शइ ईअं पंहिंजे मौत जो खोड़ मरी आहे बाक़ी हाणे 80 साल जो कुराड़ो जो खंघि थींदसि ऐं को ज़ुकाम वग़ैरह त इहो को 16 सालनि जो थींदो छा इहो त उहो ई बि मरंदो तूं चवे न चवे वीचारो रब खे प्यारो थींदो ऐं ॿियो वॾी बीमारी गणतीअ जी हूंदी आहे डॉक्टर वटि वञो न जो चवे त तूं सफ़ा ख़ुशि आहे आयो छो आहे हे वठो टिकी त टप ॾींदो घर ईंदो पर जे डॉक्टर चएसि न तूं त बाक़ी बचियो आहे हेॾो त ॻरी वियो आहे हेॾो बि बसि हाणे मिंटनि जो महिमान आहे उन ई महिल चवंदो कलमूं पढ़ाए गणती बीमारी असांजो मौलाना चवंदो आहे त जेकर को कुराड़ो 70-80 साल जो यासीन सूरत अर-रहमान सभु पढ़ पोइ बि न मरे त ॻोठ जूं 10 कुराड़नि खे चओ अबे खां पुछणु अचो बसि 2-3 पुछुसि त कुराड़ो अलाह तोहार हिक कुराड़ी चवंदी तारा आशा थी आहे अथसि ॿी चवंदी ज़ुबान काकड़े में लॻी वई अथसि टी चवंदी चप ॾकनि सिधा बसि चौथी ॻाल्हायो त कुराड़ो फू हे जो चवनि पिया न मौत खणी आयो आहे कढ बीठो अथव हुते बीठो अथव हे इधर उधर हो जाओ ये करो कंहिंजो नंबर मिलाए त बि पहिरियों नालो इन जो पिया खणनि कोरोना हिकु ख़तरनाक बीमारी है कम हुई है लेकिन गई नहीं है गई थी न गई थी असां न छॾियई कोरोना जाने तूं जाने हे छड़ो फोटू कढाए महिल नक ते ॿधंदा तो फोटू महिल पोइ कंहिंखे बि कोन अथव जॾहिं कैमरा ईंदी आहे न तंहिं महिल मुराद अली शाह खे बि आहे पंहिंजो हुन शाहन खे बि ऐं तंहिं महिल हिन इमरूअ खे बि हे ॿधियूं माण्हुनि फोटू कढियो वरी फोटू निकितो साॻियो ईअं था घुमनि 50,000 खां मथे मुझे ख्याल में 5 लखनि जे लॻभॻि जॾहिं पहिरियों माण्हू मो अमेरिका में कारे रंग वारो पहिरियों उन जे एहतजाज में 5 लख 10 माण्हू ॿाहिरि मैदान ते निकिता हिक ई महिल साईं न कंहिंखे मुंहं ते अखियाड़ी ही न इहो शिको हो न कंहिंजे हथनि में जेकॾहिं बीमारी हुई त 10 लखनि माण्हू खे तव्हां गॾु थियणु छो ॾिनो दुआ कयो त रब हरमैन शरीफ़नि जूं रौनकूं बहाल करे आमीन त चओ ॾाढा सब कुछ करण वारो केर कुरान दो फरमाए रब बिनली इंदक बैतन फिल जन्नत हजरत आसिया कईखो दुआ घुरी मेखा लगियूं पयूं इन रतो विद्या बंगुले मो माल मो बाहर निकती पईया काडे शाही लिबास व्या काडे शाही जोड़ा व्या काडे शाही खाधा व्या वाह अमड़ आसिया तुझे ईमान तो सदको वञा कंहिंखे पई सॾे करबला जे शहीदन कंहिंखे सॾियो बैत को न चयूं शहर को न चयूं करबला जे शहीदन अल्लाह जो कुरान पढ़ियो छो त नबी पाक के रब फरमायो वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी ल इन हुव इल्ला ज़िक्रुन व कुरानुम मुबीन सोना नबी असां तोखे शेर ऐं बैत न सेखारिया आहिनि असां तोखे कुरान जो ज़िक्र असां तोखे कुरान जी रहमत ॾिनी आहे हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान इहो ई त कुरान आहे जेको बनीनो इंसान जे लाइ हिदायत आहे इन हाज़ल कुरान यहदी लिल्लती ही अक़वम बेशक ही कुरान जेको हिदायत जो रस्तो ऐं पैगाम खणी आयो आहे वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुव शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन आस्ते दाचो सुभान थकिजी पिया त मां हिते ब्रेक जा 2 मिंट साथ ॾींदो त 2 ॻाल्हियूं करे वठूं इहो क़ुरान रहमत आहे जो इहो क़ुरान हाणे छड़ो चिमियूं ऐं मिठियूं ऐं पींघे में लोॾे 7-8 रुमाल वेड़े रोज़ गुलाब जे गुलनि जी हिकिड़ी लड़ी वठी ऐं क़ुरान जे मथां रखी छॾ महीननि जा महीना खुले कोन ऐं हिक कमरे में टीवी खुली पई आहे नथा ॻाल्हायो हाणे त जेके 8-10 कमरा जगह थी ठहे न उन जगह में हिकिड़ो 30 फुटनि जो जुदा हाल ठाराए ऐं दुआऊं पिया घुराइनि संगत बोल साहब दुआ घुरजो हे जेको हाल आहे न इहो टीवी हाल आहे मूंखे हिकिड़ो वठी हलियो मां चयो वाह जो नेकीअ जो कमु हिकु ई करे छॾी
या समझ मां जो कहीं ॾिनई हे ख़र्च जेको कयो थी अजायो असली ख़र्च सजायो त हे कयो थी जेको टीवी हाल ठारायो कि हा न साईं मां जो हिकिड़ो अर्ज़ु आहे जे कहिड़ो मां जो जॾहिं मरी वञे त पोयनि खे चइजाए इते पूरनी मुनकर नकीर बि न ईंदई टीवी हाल आहे मुवहिद पुराणो नेक सालियो नमाज़ हज उमरा कयूं वॾो सालियो माण्हू बि सदाए कंहिंजी जॻह में टीवी हाल पियो रखे ईअं नथो चवे त ज़िक्र जो हाल आहे अम्मा वॾी वेंदी तस्बीह खणी बाक़ी अदियूं नंढियूं सभु अल्लाह जो नालो वठंदियूं हिते गॾिजी नमाज़ पढ़ंदियूं पोइ जॾहिं इहा नियत करे त तुंहिंजे घर जी सिर सिर ऐं तुंहिंजो सीमट गाटर टीयर बि रब नेकिन में लिखाई अॼु असांजे घरनि में हाल इहो जे परणायूं था न्याणी त उनखे बि डिश जा 2 टोकरा ऐं 2 सेट टीवीअ जा 5 सेट राग इंडिया जे गाननि जूं क्लिपां न्याणीअ खे ॾे पियो त मुंहिंजी न्याणी पराए घर में पई वञे त खाली न वञे कुझु सामान जन्नत जो खई अॻियूं त माण्हू परणाइनि कोन था अहिड़ा पापी आहिनि क़ुरानी ओ अशा मथा थी आ तभी चवे तो थदी मिटी आ पाण 70 साल जो कुराड़ो ऐं घरवारी मरी वञे न छड़ो कन में चवे से ॾाढा ॿी शादी कंदे अड़े रिम बिम कमज़ोर मशीन ठका वधी छॾई सालन सर जा आवाज़ रेलवे लाइन ते था ॿुधजनि त बि कुराड़ो मरे पियो रूड़ 2 पैर कबर में ॾोह बि न्याणीअ कयो थी जेका वेचारी वेही वेही पंहिंजी ज़िंदगी विञाए वई वेचारी पंहिंजे ज़िंदगीअ में सब्र जो सीर ऐं ढुक पी करे मरी कबर में पुगी इन न्याणीअ जे केस में क़यामत में जेको हाल हूंदी चलो ख़ुदा रहम करे आमीन त चओ उहे पीर उहे मुर्शिद उहे वडेरा उहे खान उहे साहब उहे भोतार उहे हाजी उहे मौलवी जेके इबादत भी कन नमाज़ा भी पढ़न दुनिया जा फैसला भी कन पर पंहिंजूं जवान न्याणियूं पिया विहारनि ॿुधी छॾियो मुंहिंजे महबूब पैगंबर खे 4 न्याणियूं घणियूं चओ ॾाढा हजरत सैयदा ज़ैनब हजरत सैयदा रुकैया हजरत सैयदा उम्मे कुलसूम हजरत सैयदा फातिमा ज़हरा 4 न्याणियूं नबी पाक के 3 ॼाटा छो त 2 न्याणियूं हजरत उस्मान के ॾिनो सदको वञा महबूब तुंहिंजे कदमनि जे जुतीअ तो अॼु जो पीर पियो चवे त मुंहिंजे सानी मट कोई न आहे वॾेरो पियो चवे मुंहिंजे बराबर कोई न आहे पैसे वारो साहब पियो चवे त मां वॾी कुर्सीअ जो मालिक आ तव्हां लख साहब लख ज़मींदार गॾु थियो पर मदीने वारे मुहम्मद जे कदमनि जे जुतीअ जे मिटीअ जे बराबर कोन्हे जॾहिं नबी पाक परणायूं त तूं केरु थींदो ही जो चवे पियो क़ुरान सां निकाह हुआ थदी मिटी आ हिन जो कब्र सां निकाह हुआ कॾहिं बि न थींदो फ़ैसिलो क़ुरान जो हलंदो फरमाए वमा कान लिल मुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा लाइक नाहे मोमिन मर्द के ऐं मोमिन्याणी औरत के जेको फ़ैसिलो अल्लाह करे जेको फ़ैसिलो नबी करे हे इनहिराफी करे हे पोइते पैर करे चवे तो मां पंहिंजी मर्ज़ीअ ते हलंदुमि क़ुरान तो फरमाए इहो मोमिन जो शान न आहे ॿी जाइ ते फरमाए फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम प्यारा तुझे रब जे रबूबियत जो कसम आहे जंहिंखे तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल न आहे उहो मोमिन कोन्हे टी जाइ ते फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना कामयाबी तव्हांजी पैगंबर जे रस्ते में आ चौथी जाइ ते फरमाई कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सुभान अल्लाह में सुस्ती आ इहो मां छा पढ़ियो चओ ॾाढा इन क़ुरान जी माना पढ़ो कामयाबी पैगंबर जे तरीके में नबी जंहिंखे तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल न आहे मोमिन न आहे मोमिन के लाइक़ न आहे जेको फ़ैसिलो अल्लाह करे हेॾी ख़ल्क़ वेठी आहे अल्लाह तव्हांजे बच्चन में बरकत करे आमीन तो चओ। आबादी तमामु वॾी थी वई आहे मुल्क जी भली थिए हिननि वॾा हरबा इस्तेमाल कया आहिनि
त क़ौमा घटिजनि माण्हू घटिजनि आबादी घटिजे पर आबादी वधे पई जेतिरा बच्चा घर में ईंदा ओतिरो रिज़्क़ ईंदो चओ साईं जेतिरी औलाद ॼमंदी ओतिरो ॾियण वारो केरु आहे पालण वारो केरु आहे मां त हिकिड़े कारी साहिब खां पुछो पढ़ाए पियो वीचारो कंहिं ॻोठ में पगार 4.5-5 मां चयोसि भाती घणा हो चए 10 ब ज़ाल मुड़सूं ऐं बाक़ी 12 आहिनि माना सूज़की ज़रे घटि सीट बा सीट 5000 रुपया हेड़ो डुकर साईं कलीमुल्लाह साहब एडो वडो डुकर आहे जो माण्हू साह मथे पिया खणनि इन 5000 वारे खे केरु पियो पाले ओॾे हाल इहो थिए अंग्रेज़ीअ जो हिकिड़ो रिटायर मुलाज़िम शिकारपुर खां मां आयुमि पे रस्ते में हिकिड़ी जाइ ते वेठासीं चांहि जे लाइ वेठो मां चयोसि ॾियो ख़बर रिटायर थी विया हुजे हा हाफ़िज़ साहब मां जो पेंशन घणी अथव त उबासी ॾिनई से पेंशन में मज़ो कोन्हे हुकूमत चंडी आहे पेंशन मारे छॾी अथऊं छड़ी 90,000 घणी त मां खिलियुमि चइसि खिलियो छो मां चयोसि ॿियो तीली जहिड़ी साड़नी छा 90,000 सुम्हड़ पे खे पियो मिले शाबस न मौलविन के आलमन के जेके 15 ॾींहं घर पिया वञनि 6,000 पिया मिलनि अञा बि ॻोठ वारा खुटंदा आहिनि पर मौलविन खे ॻोल्हींदा आहिनि साईं पतीअ जा त ॾिजो 100 रुपयो ईंदड़ महीने में गॾे ॾींदोमांव हेॾियूं भींडियूं लथई हेॾा सामान लथई हेॾो कारोबार पियो ले तुंहिंजो शोरूम पिया हलनि त बि 100 रुपए जे लाइ ॻोठ जे मौलवीअ खे अघूर निंड मां पियो उथारे मालूम जो त बरकत क़ुर में आहे चओ समूरा बरकत अॼु सभु अधु कयो त रसूल जे सुन्नत ते हलंदासीं हीअ कंहिंजी सुन्नत आहे बड़े मज़ा आहे अल्लाह ख़ुशि रखे अधु जाग थी अधु निंड पर तोसां लेखो न आहे पोड़ो माण्हू आहे न तुंहिंजे रीस ते मूंखे बि खयूं थी वञे पर मां ॻाल्हाइणो आहे इन जे करे झटि तव्हांखे हे सीड़ायो अथमि अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन ज़ुबैर अहमद फोन कई त ज़रूर अचो जलसे में हिननि जी बि ज़िंदगी जवान आहिनि अल्लाह बरकत करे न इंशाअल्लाह करी न करी सुन्नत छॾींदा वाइज़ मौलवियुनि जा ॿुधी ॿुधी मुन्ना मौलवी थी आहे तव्हां बि जलसनि में ॿुधी ॿुधी अल्लाह बरकत करे सभु दीनदार हो अॼु इरादो कयो त महबूब जी पोख पंहिंजे चेहरे ते रखंदासीं इरादो पको आहे तव्हांजो मार्केट न किरंदो मथां को भाव ॾेव त रेट खे धकु लॻंदो रेट के कोई धक्को न आहे अञा हिन सां इंशाअल्लाह तव्हांजी इज़त वधंदी हाणे मोहरम में वॾी चेकिंग जी खैरपुर जो वरियो रेंजर जी चौकी आहे तमामु वॾी अलाए केतिरियूं कतार में गाॾियूं 20-25 पिया चेक कनि जॾहिं मुंहिंजी गाॾीअ वटि आया अॻियों साईं अब्दुल कयूं 10-5-8 गाॾियूं अॻे में उहो हिकिड़े प्रोग्राम में काथे वञूं पिया साईं के अॻु में चयो साईं तव्हां बि हलो वरी जॾहिं हेॾे मोॾे आया चईसे आप जाए इस पासे इस तरफ से गाड़ी निकाले मां जो इहो त हिन रसूल जे सुन्नत जो कमु आहे ऐं हे गाडर हुजनि सां नी मथां इहे गाडर छपर खजीअ जी काम वरी अहिड़ा चंडरा कूड़दाणी जे अलीअ जा छपर चंडराई तुंहिंजी खातो हज़रत अलीअ जो खुदा जे कर खोट जो बाबा सही हज़रत अली के तो एतरी दाढ़ी सुन्नत जो सजो सीनू ढकियल हो ऐं कुरान सजे जो हाफ़िज़ हुयो अम्मा फातिमा जी चवे मुंहिंजो अली निकिरंदो त पहिरियों सिपारो कुरान जो पढ़ंदो मोटंदो त आख़िरी सिपारो पढ़ंदो हज़रत हुसैन करबला जे अंदर कुरान पढ़ियो मुझे मुर्शिद अली कुरान पढ़ियो खैबर जे अंदर अल्लाह जो नारो हयो ओ कलमे पढ़ण वारो मुझे हुजूर पाक जे अहल बैतन कुरान पढ़ी करे उम्मत के सबक ॾिना अज करबला जे शहीदन में जेको असी गॾु थी करे ऐं उन्हनि जी दुआ में असी उन्हनि जी तारीफ़ पिया कयूं त हीअ तारीफ़ करण मां ज़रूरी थो सम्झां जेको निमाज़ी आहे उहो करबला जे शहीदन जो आशिक़ केरु चौड़ा जेको कुरान तो पढ़े वो करबला जे शहीदन जो जेको ज़िक्र तो करे वो करबला जे शहीदन जो ॾाढा चो जेको सच तो ॻाल्हाए वो करबला जे शहीदन जो आशिक़ आहे छो त सच में मुंहिंजे हुसैन खां वधीक दुनिया में कोई उहा जंगी चोटे करे ऐं दुनिया के पैगाम ॾिनो अॼु बि उहा लड़ाई साॻी हले पई हाणे बि असांजा आलिम ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस आहे 7 तारीख़ ते पेशावर में अल्लाह कामयाब करे आमीन उलमा वेचारा बेसमरो सामान अकेले सिर मैदान में भी करे इन बातिलन जी अखियुनि में अखियूं मिलाए करे हलन पिया अल्लाह उन्हनि जे कदमनि जी हिफ़ाज़त करे ऐं मां तव्हांखे सलाम थो कयां जमात खे
ज़बीउल्लाह जलसन में, वाइज़न में, रेलिन में, जलसन में, प्रोग्रामन में जेका जमायत असांजी अचे पई न, खीसे जो ख़र्च करे अल्लाह तव्हांजे माल में, बच्चन में, रिज़्क़ में बरकत कंदो। मथों बल्दियाती इलेक्शन भी अचे थी, इंशाअल्लाह साथ आलमन जो ॾींदासीं। हे शुरू थिया अथव चंडरा जाग जो, मथा हेॾो जो ॻोठ वरी मीरपुर में हणी छॾनि। अल्लाह जी कुदरत त ॾिसो न, काथों जो ॼायल काथे जो कि हे हुन तालके जो आहे, पंहिंजे पाण खे खटाइण जे लाइ हिन दफ़े वारो हिन क़ुरान जो। ऐं क़ुरान त क़यामत ताईं आहे, पर खुदा करो त हिन मुल्क में हिन कुर्सीअ ते क़ुरान अचे। हाली त ज़ालिमनि जो कब्ज़ो आहे साईं, गधा जे पेट जेॾा अंग्रेज़ी किताब रखिया आहिनि। क़ुरान जो कानून कोन्हे। डॉक्टर साहब जे केस खे 7 साल पिया थियनि, हिन महिल ताईं वकील कोर्ट में नथो अचे। मस्जिद में शहीद थियल, जंहिंजे खून जा कतरा मस्जिद जे भितियुनि खे लॻा, कालीन ते किरिया, जंहिंजो लाश मस्जिद में खयो वियो, मौलाना जंहिंजे जनाज़े में लखनि माण्हुनि शिरकत कई, अॼु उन जे केस खे बि एॾो वॾो अरसो थियो आहे, अञा सम्झा पिया आहिनि। शहीदनि जी रत रंग लाहींदी, इहा रत क़यामत ताईं हलंदी। इन शहीदनि जे खून जे करे त इन दीन में, क़ुरान जे कम में, मदरसनि में बरकत थींदी आहे। इन जे करे तव्हांखे झंग जर में, कचे पके में, जॾहिं जलसा हलंदा मार्च खां पहिरियों दरिया जे अंदरि परे पासे खां आयासीं, कंध कोट ॾऊं हिकिड़ो जलसो हुजे, उन जलसे में हथु खणायो त क़ुरान जा हाफ़िज़ घणा आहिनि त 35 ॼणनि हथु खयो। घणा ॼणा? हिकिड़ो पोड़ो हो सफ़ा वॾी उमिरि जो, उन बि हथु कयो। पिंपड़ियूं वछियूं हुअसि, चईंसि हे बि क़ुरान जो हाफ़िज़ आहे ऐं अञा ताईं क़ुरान जो ख़तमु मुसलो पढ़ाईंदो आहे। ऐं क़ुरान ईअं पढ़ंदो आहे जो हिकिड़े दफ़े पोयों 4 हाफ़िज़ बीठा हुअसि, आख़िरी ख़तम जे राति ताईं हिकु लुक़मो बि न खयईं, ईअं क़ुरान सीने ते लिखियो पियो आहे। अॼु जंहिंखे क़ुरान सीने में आहे, उनखे माण्हू पिया चवनि अहल बैत जो दुश्मन आहे। जेको कसीदा बैत ऐं शेर चवे, इहो पको आशिक़ आहे। क़ुरान नबी पाक के सुखड़ी मिली, क़ुरान महबूब करीम के रहमत तौर इनाम मिलो। यो क़ुरान जंहिंजे लाइ रब करीम फरमायो औज़िद अलैहि वरतिल क़ुरान तरतीला। सोना रात जे घड़िन में ठाए ठाए मां रब जो क़ुरान पढ़ तो मां रब तुझो क़ुरान बुधा। तो मां अर्ज़ पे कयो तकलीफ़ुनि सां आज़माइशुनि सां जन्नत ईंदी। फरमाई अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम। हाणे आलम विया 50 ॼणा उर्दन काॾे से ए जरी सर्विस खुलियल हुई, लॉकडाउन न हो। कुछ ठटे से जावल जो भी ठेड़ीअ जा दोस्त भी उर्दन हो, ये लबनान जा इलाका। हजरत शोएब अलैहिस्सलाम जी कब्र भी उते आ, खोड़ सारा नबी है। बुजुर्गन बुधायो त आहिनि भी मुसलमान रियासतूं, मुसलमान इलाका है, पर ॾिसी करे अखियुनि मां पाणी न बीहंदो। जेको उन्हनि जो लिबास हुलियो ऐं उन्हनि जी हालत आहे, उहा ॾिसण जहिड़ी कोन्हे। सबबु इहो आहे घोटकीअ जे इलाइक़े वारो जो उते क़ुरान जो इल्मु ऐं तालीम हली वई। इन जे करे माण्हू निंधण का थी विया, जे जानवर तीअं इंसान। हिते जेको तव्हां बचा पिया हो न, इहो हिन सोणे जे करे। चओ साईं कंहिंजे करे? हाणे हिन क़ुरान जी ख़िदमत जेका आहे न, इन आलमनि तव्हांखे जाॻायो। हुत हुत चपे चपे क़ुरान जा मदरसा मस्जिदूं मीनारा हणी करे। अॻे दफ़े पियो मूंखे हिकिड़ो चए रंग रूट, चई से चपे चपे को दीन हथनि मूं थो वञे छा जो तव्हां मस्जिद में मदरसा ठाहिया आहिनि। मां जो तूं ॿुधाए त पेट्रोल पंप रोड ते घणा आहिनि? तव्हां ॿुधायो भला, थोरा या घणा? होटल त कुतनि खां मथे आहिनि। चओ होटल त चओ मांटड़ियूं भला छड़ो आदलपुर में वञ त बसरनि जा रेड़ा। चओ साईं जलेबिन वारा होटल घणा हुजनि, पंप हिक ॿिए जे साम्हूं 4-4 ठहिया पिया आहिनि। होटल हुजनि, दुकान हुजनि, बाज़ार हुजे, पर जे क़ुरान जो मदरसो ऐं मस्जिद जो कंहिं मौलवीअ बुनियाद रखियो न, घर ताईं विधंदो वेंदो। इहे मुल्ला हिते ख़ैर में बीठा छो छो बि तुंहिंजो छा इहो मुल्क? तुंहिंजे वॾनि जो वेसा छा? मुल्ला बि हिन मुल्क जा आहिनि, तूं बि हिन मुल्क जो आहे।
असांजो भी इन में हिस्सो आहे ही आलमन जो हिस्सो तव्हीं त हुया कोन तहरीक त आलमन हलाई अॼु भी इन मुल्क जी हिफ़ाज़त आलम कंदा असांजे आलमन त ऐलान कयो आहे अल्लाह न करे जो पाकिस्तान ते को मेरीअ खे गणे न हे छा थींदो आहे इहो वीचारो मुधी अलाए मुंडी इहो उन सां हे वेंदा इमरान वारा हिन जो कमु आहे तूं लंडन वञ पुराणनि सहुरनि ॾे हे वेंदा मौलवी ऐं तालिब जन अमेरिका जा टपड़ गोल करे ऐं चइसि वञ घर सुम्हो हे कोरोना में पंहिंजा मोल लाश पियो पूरे हे वेंदा असांजे मौलाना ऐलान कयो अल्लाह मौलाना फज़ल रहमान जे सेहत में उम्र में बरकत फरमाए खुदा न करे जो पाकिस्तान ते वक्त आयो ते पहिरीं सिफ़ में आलिम ऐं तालिब हूंदा पाकिस्तान असांजो आहे चओ पाकिस्तान चओ ॾाढो पाकिस्तान असांजो वतन आहे मुल्क आहे इन जे इंच इंच ज़रे ज़रे जी हिफ़ाज़त मुस्लमान असीं करे करे रहंदासीं ऐं इंशाअल्लाह ही मुल्क क़यामत ताईं इन नाले सां ज़िंदह रहंदो पाकिस्तान चओ ॾाढो नालो त भलो आहे दुआ कयो त कम बि अल्लाह भला ॾे पाकिस्तान जहिड़ो नालो साईं मोहम्मद मुराद फरमाईंदा त मिस्र जो हिकिड़ो आलिम पियो चए त जहिड़ो तव्हांजे मुल्क जो नालो आहे ऐं दारुल हुकूमत वरी इस्लाम आइन जो पढ़ंदे चवंदे हदीस आइन में अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि मिस्र जे बुज़ुर्गनि चयो त तव्हांजे मुल्क जो आइन नालो ऐं गादीअ जे अंदर जो नालो चवंदा हिते त हिकिड़ो बि गुनाह न हूंदो अहिड़ो भलो मुल्क आहे ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो वक़्तु ईंदो आमीन चो ॾाढो तकलीफ़ूं ईंदियूं पर मदद कंहिंजी ईंदी मदद रब जी अची चुकी आहे मता नसरुल्लाह ईमान वारा कलमे वारा ये दुआ पिया घुरनि सदाई मेणा ॾींदा हो त मुला चढ़ियल घोड़े ते वाइज़ कयूं खुतबो पढ़ियो निकिता था वञनि अॼु इंशाअल्लाह ईअं त न चवंदो अञा ईअं चवंदो त ॿीहर हिन खां बच भली ज़ुबैर जाॻींदो हा बाबा साईं हाणे मूंखे साईं बि वेठो आहे यको उनजे बि सफ़र उमिरि पोड़प ते नज़र आहे तव्हां में बि खोड़ पोड़ा वेठा आहिनि बसि हाणे कम खे खणी आया गुरु शरीफ़ पढ़ो त हिन खे पूरो करे वठां अमड़ासिया कंहिंखो दुआ घुरी तूं बि त तारा कढी छॾिया न सौट अल्लाह तोखे ख़ुशि रखे आमीन चओ इज़ क़ालत रब बि हाणे मटे से कुझु एॾाई इज़ क़ालत रब बि निली इंदक बैतन फिल अल्लाह सभिनी खे जन्नत ऐं मौलाना जन्नत मिलणु को वॾो कमु कोन्हे हे वॾो कमु आहे पोखां करणु फसल करणु ज़मीना ठाहिणु बाग वठणु घर ठाहिणु जन्नत सवली आहे अल्लाह जा फर्ज़ पूरा कर रसूल जे तरीक़े ते हल जन्नत तुंहिंजे लाइ तयार आहे इंतज़ार में मरण सां इहा क़बर जन्नत जो बाग मूंखे हिकिड़े दोस्त चयो त मां कबरूं ठाहींदो आहियां अशी ॾाढ़ीअ कोई बि ॻोठ में मरंदो आहे तो कोडर खणी ब माण्हू खणी कबरूं मां ठाहींदो आहे मूंखे वॾो ख़िदमत जो इन कबर ठाहिण जो शौक़ु हूंदो आहे कई कबरूं ठाहियमि हिकिड़ी कबर मां अहिड़ी ठाही जो हुन कबर में जेका अंदर फिज़ा हुई उहा अहिड़ी हुई जो संगत खे चयो में हुन लाश जे लाइ का ॿी कबर ठाहियो मूंखे हिते मिटी विझो अल्लाह हो भी लही जेके गॾु या मज़ूर मूंसां साथी उन्हनि बि चयो यार हे हीअ पाण उमिरि कबरूं ठाहियूं आहिनि हिन में अलाए छा आहे बसि लाजवाब कबर पई लॻे पर हाणे जीअरो कीअं पाण खे पूरिया हर कंहिंखे साहु प्यारो आहे की न साईं ख़ैर जनाज़ो आयो तदफ़ीन थी हुयो त पाड़े जो पर मूंखे एतिरी ख़बर न हुई पोइ उनको मां पुछा कंहिंमें त हीअ अलाह जो बानू ॾाढो चङो माण्हू हूंदो क़बर थी ॿुधाए पई अहिड़ी फिज़ा ही क़बर जी चईंसि ॿियो त जो कुझु हुयो नमाज़ बि पढ़ंदो 5 वक़्त जमायत सां सभु ॻाल्हियूं हूंदियूं पर सुबुह जो 1 घंटो पूरो अल्लाह जे क़ुरान जो दीदार कंदो पढ़ियल कोन छड़ी ज़ियारत छा कंदो चओ छड़ी ज़ियारत कंहिंजी ऐं उन जे पुटनि ॿुधायो त उहा घड़ी ख़ाली न हूंदी जेसीं ते क़ुरान में दीद हूंदी हुअसि अखियुनि मां पाणी पियो वहंदो हुअसि इन क़ुरान जे करे रब बाननि जूं कबरां जन्नत जो बाग पियो करे नौजवान साथियो बच्चन जहिड़ा हो औलाद जहिड़ा हे अशी ॾाढ़ी बि मेड़ अथव हे पटको बि मेड़ अथव तव्हांखे त मींहं ऐं दरिया जे ॿोॾि जो फ़िक्र आहे हीअ जेका ॿोॾि आई आहे सैलाब इन खां बचो
बेहयाई वारो उरियानी फहाशी वारो जेके अड्डा प्यालन शराबन जा ज़िनाउन जा हाने तो इमरान खान बाबा हाणे हम तो चोटी जो ऐलान कयो अथई वड़े भया इमरान हेड़े भया इमरान हाणे अजो ऐलान कई तो बाबा हाणे सफ़ा सस्ता पतींदी गणती न कयो हर को भंग पोखे तू ती मैं मुंह में खुदा के पाड़ा पटई हाणे कणक जेका कल कलो कोनी नथी 1300 रुपए गरीब घुराइन पिया तो को वठे नहीं कोन पियो हाणे 2200 या खंड जेके अगे असा के मदरसन में 2 किलो चंदा से तो 5 वठी दींदा मानू हाणे 5 था चंदा 1.5 पाव था वठी जाती मौल साहब खंड चढ़ी वई हर शय आसमान दा गाल पे करे वड़े भया समझाती है माल दा जे भंग पोखे हाणे भंग जो पोख भी लहंदी ऐं माण्हू पीअंदा त सियाणा थींदा न हाणे चए तो कुलनी के अघूर निंड में हणा पो मुल्क के खावा पो भॼा हूंदा ई कोन जाग में त ॻाल्हाईंदा कीअं छो त मवाली हूंदो आहे 22 कलाक निंड में 2 कलाक जाग हूंदी त तॾहिं त चवंदा आहिनि असां हिते आहियूं ई कोन मथे आहियूं मथे कोन था हिते ई था घुमो कमंद में अड़े वेरा छोरा भंग खुदा को हिन के हिदायत दे आमीन तो चो हिदायत न तो माल सा खुदा भीड़ो करे थे आमीन चो ना जाडो आयो आ ओडे हजरत आसिया के खो दुआ गुरी इज कालत रब बिनली इंतक बैतन फिल जन्नत व नज्जनी मिन फिरऔन व अमली ऐ मुंजा रब ऐ मुंजा पालनहार से दुआ दा गुरो मां समझी हाणे बस देर ना है इस कालत रब बिनली इंदक बैतन फिल जन्नत वाज एक जाय ते कंदाऊं पर नजर सजे पिंडाल में हूंदी आ छो तो मथे वेठा हूं न ॾिसंदा वेठा एड़ो बुजुर्ग दुआ पे घुराए अखियूं बूटे रुमाल मथों वेड़े तो पोयों के जमायत के तकड़ ही हुन जी हुण बदी हुजे आखिर उन जमायती अॻियों वयुसि मौल साहब अल्लाह खुश रखई रब पाक असां ते राज़ी थींदो अल्लाह पाक असां के जन्नत दींदो हाणे हथ कढ घर जी कयो अल्लाह बख्शो हाणे तू बचे सो हाणे मजबूरी का नाम शुक्रिया बस असां भी छा कयूं बाबा सही वारो मिली वियो त 2 ॻाल्हियूं अर्ज़ कयूं पिया तव्हां बि जो 1000 रुपया ख़र्च कयो आहे त न्यापो ॾेई त न मोटूं न 2 ॻाल्हियूं दिलि में बच्चनि खे त विहारियूं न नौजवान बच्चा आहिनि असांजा औलाद जहिड़ा आहिनि इहो जो सॼो ॾींहुं ईअं फीत था घुमाइनि चीच जो टड़को अथनि तारा बीजी विया अथनि हिक हिक खे मट जे ढकणीअ जो चश्मो आहे से मुंहिंजी धीउ 8 नंबर ते आहे क़ुर पढ़ी अंधो थिए हा त ॾुख न थिए हा ख़ुदा जो कसम आहे कुरान पढ़ी अंधो थे तो दुख न थे तेर कुरान पढ़ंदो नजर ते असर पियुस सजो डी सजी रात या बाय पई बरे हंद में अचो हिन कुरान सा यारी रखो तैयार आयो कुरान सा रखो तू यारी त तोखे दे दिलदारी कुरान का मुंह न मट तू शैतान जी यारी सट तू त थिए पासे झटपट तू का राह मिलई रहदारी मदौरे मौलूद बुद्धियों पैसा कढो हे मां ये चुटको चयो एड़ा को न अल्लाह एड़ा जो थी पवन त दुआ न कयो न मोहागम चांडियो सच तो चवे रब जाने कुरान तो बिश्त उमाणे चांडियो सच तो चवे रब जाने कुरान तो बिश्त उमाणे थींदई कबर रोशन सुभाणे जै भी कई खिदमतगारी कहीं जी चओ डाठिया कुरान जी खिदमत कयो कुरान के सीने से लगायो इन चंटन के उछलियो हां 3 ॾींहं खैरपुर जिले में नेटवर्क बंद हो नाई भी जलसो खैरपुर जिले में 10 भी जलसो हो खैरपुर जिले में 11 ते भी होयो संगत चयो सही एड़ी निंड हिन 12 सालन में न कया जेड़ी हिन 3 ॾींहंनि में कया पेटन में हले ही कांदी साहिल को बहुत थी कोन त कयो रखी छडिया अध चरियो इन चंडीअ कयो आहे अध चरियो असां दे गाड़ी जे अॻियों हिकिड़ो मोटरसाइकिल ते हले पियो 125 ते कंदो हिते हुजे ॻाल्हाईंदो तो हाणे गाड़ी भी हलाए पई
मां ड्राइवर खे चयो तकिड़ो कर दो पुॼऊंसि चऊंसि त बाबा बी ॻाल्हाए फज़ीलत था जैसे पुॻा ते सीधे किरी पियो गाॾी मथां पाण हेठो असां वञी मथां पुॻाते गाॾी बाॾीअ खे छिकियो अबा ख़ैर त आहे न जैसे ॿियो मिड़े ख़ैर आहे मोबाइल ॾिठव अड़े सालनि सर जंग ते पियो थी क़ुरानी हुनजी साल हुनजी गणती ते मोबाइल जी हुजे का असां जहिड़ी अंधी काणी ॿी अढाई वारी त ॾुख बि न थिए न हीअ 50,000 जी जो क्रेस निकिरी वञेसि न ख़ुदा जो कसम आहे साईं माण्हू जे दिमाग़ जी रग टुटी थी पई दिलि ते उन ई महिल झटको त अलाए काॾे वई अलाए केरु खणी वियो उन महिल मोटंदो रोट ॻोल्हींदो छेणूं काथे ॾिठई न त बि चवंदो मोबाइल आहे छेणूं ॾिठई न में जो इहा न आहे एड़ी चंडी शइ कॾहिं न आई इन फेसबुक ते इन नेट ते न इन्हनि ते जेके फेसी लोड आहिनि किरोड़ न अरबे रुपया माण्हुनि जा इन ते ख़र्च था थियनि अबा लोड करायो थी पैकेज करायो थी पैकेज घणे आहे 5-6 जॻहियूं मथे आहे अञा सॼी दुनिया जा रंग ॾिस त हज़ारनि रुपयनि में इहो ख़र्च सभु जेकॾहिं पंहिंजे घर ते बचनि ते मस्जिदनि ते तालिबनि ते मदरसनि ते यतीमनि ते मरीज़नि ते ग़रीबनि ते कर त मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी रब अर्श ते राज़ी इरादो आहे क़ुरान तो फरमाए क़ालत रब्बि बिनली इंदक बैतन फिल चांवर भी गंग थी आ माट थी पे बिना चांवरनि जे त न आहे न जलसो आहिनि देखियो आहे खुशबू त न आई आजा इज़ क़ालत रब्बि बिनली इंदक बैतन फिल जन्नत दावत ॾेयूं वञाव ए मुआरो ड्राइवर हलाए काॾियो कलंदर साईं वञे से न वठी अचो ये ॿई इश्तिहार साईं बि दावत ॾिनी आहे मां बि ॾियां न हीअ दावत वॾी अथव असां वारी मिड़ई अथव अल्लाह कंदो त रब सभिनी इन क़ुरान जे वाइज़नि खे क़बूल कंदो आमीन चो ॾाढा ऐं अथव बालूल फ़कीर वारी दावत बालूल वेठो बाज़ार में काथे वरी ॿिए ॾींहुं कब्रिस्तान हुते बि माण्हुनि चयो छो वेठो आहे जे ख़ल्क़ ख़ुदा जी खे सॼा पियो अलाह ॾे हलो हेॾे बि मामिलो साॻियो आहे हुते न पिया हलनि रब ॾे रब राज़ी थिए पियो हिते हे तयारु आहिनि पर रब राज़ी न पियो थिए हे ॿ जलसा हिकिड़ो बाज़ार में कंदा आहियूं साईं इन दफ़े सही इन 4 अक्टूबर वारे में अचिजो साईं कब्रिस्तान में हा नूर शाह कब्रिस्तान वॾो मेलो थींदो साईं कलीमुल्लाह एॾो मेलो काथे बि न थिए हिन गुनहगार मतां जो छड़ो ड्रिगो चोलो कयूं असांजो मथो थो चढ़े ईअं कयो मान मल हीअं पिया वञनि त खजड़ा त रेल जे स्पीड में पिया वञनि 8-10 लठनि वारा खयासीं मां जो हणजो कंहिंखे ई न बाक़ी लारियो अॼु हुन कब्रिस्तान में जलसो थींदो साईं अब्दुल क़यूम साईं मुफ्ती साहब ताहिर साहब सभु ईंदा आहिनि हर साल पर तव्हीं हुन जबल में पहाड़ में ॾिसंदव न त एतिरी ख़ल्क़ कीअं आई आहे अकुल हैरान थींदो त हिते मौलाना फज़लुर रहमान थो अचे छा एॾो आवाम ईंदो आहे 650 क़ुरान जा ख़तम निकिरंदा आहिनि कब्रिस्तान वारे जलसे में इन 2 प्रोग्रामनि में अल्लाह पाक बरकत करे इंशाअल्लाह ताला तव्हां अची वेंदव को वॾो पंधु कोन्हे अॼुकल्ह गाॾियूं लॻियूं पियूं आहिनि एड्रेस बि सवली आहे हे बाज़ार में आहे कंदरनि में ऐं हे वरी जेको इश्तिहार आहे न हिन जी माप मुंहिंजे चोले जहिड़ी आहे हे वॾो इज्तिमा औलिया कॉन्फ्रेंस हिन में हिकिड़ो नालो ॾिनो आहे ॾाढा राशिद साहब जो तारीख़ मुक़रर उन कई आहे बाक़ी बुज़ुर्ग 3 खां फजर ताईं हलंदा आहिनि एतिरा ख़तीब ईंदा आहिनि उहे तव्हीं ॾिसंदव अची इंशाअल्लाह ताला इहे क़ुरान जा वाइज़ जलसा कब्रिस्तान में 4 अक्टूबर 15 सितंबर सफ़र ॾींहं गुज़रंदे देर न हयाती आहे त इंशाअल्लाह अची करे पहुचंदा अल्लाह पाक हज़रत आसिया जी दुआ क़बूल कई कंहिंखां घुरियई ऐं घुरियई छा चओ जन्नत छा घुरियई तव्हां बि दुआ घुरो अल्लाह जन्नत ॾे बसि हिते वाइज़ पूरो आहे रब छा ॾे कि न बाईपास ते प्लाट चओ पेट्रोल पंप इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात लहुम जन्नातुन नईम मिलंदी जन्नत उन्हनि खे जंहिंजो ईमान मज़बूत आहे जंहिंजो अमल सालिह आहे उन्हनि खे जन्नत मिलंदी हज़रत आसिया दुआ घुरी रब जन्नत में घर खपे रब दुआ क़बूल करे छॾी साह पो निकितो अॻ में जन्नत मिली ईअं शहीद बि साह पो निकिरंदो आहे
अॻ में रब पंहिंजो दीदार कराईंदो आहे। तॾहिं तो कुरान फरमाए वला तसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाह अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून। गुमान भी न कयो, रब तो फरमाए जेके मुंहिंजे राह में शहीद थिया क़त्ल थिया उन्हनि खे मोल न चओ, उहे ज़िंदा आहिनि, रब वटि खाइनि पीअनि था। अल्लाह तव्हांजे बच्चन में रिज़्क़ में बरकत करे। जन दोस्तन इन खैर में हिस्सो ॾिनो आहे, अल्लाह वाले खैर के कबूल करे। इहो जलसो भी तव्हां हे बंद कयो, ये सब बंद कयो, हिन खे बि छा हे जेको